नाज़रीन, ख़बरों असां शेयर कंदासीं तलार मां। टाउन कमेटी तलार में चेयरमैन मीर अब्दुल अज़ीज़ जमाली जी सरबराही में इजलास थी गुज़रियो। इजलास में चेयरमैन मीर अब्दुल अज़ीज़ जमाली, पीपी तालका सदर नियाज़ मोहम्मद लाशारी, पीर महफूज शाह, मुमताज़ खटरी, फतेह मोहम्मद जतोई, फरज़ाना जतोई, गुलाम मुस्तफ़ा जूणेजो, मोहम्मद रफ़ीक समूह सहाफ़ियुनि खे ॿुधाईंदे चयो त इजलास में इहो तय कयो वियो आहे त ईंदड़ हफ़्ते तरक़ियाती कम कराइण बाबति सर्वे शुरू कई वेंदी। टाउन कमेटी तलार जे गुज़िरियल इजलास में फ़ैसिलो कयो वियो हो त ईद उल फितर बाद समूरियूं क़ानूनी शर्तूं पूरियूं करे पीपल्स पार्टी जे चूंडियल चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन समेत काउंसलरनि जी मार्फत ईंदड़ हफ़्ते वार्ड वाइज़ सर्वे शुरू कई वेंदी। वाज़ेह रहे त लोकल गवर्नमेंट इलेक्शन 2023 में तलार शहर जी अवाम पीपी मुखालफ़नि खे बुरी तरह शिकस्त ॾिनी हुई। पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन बिना मुक़ाबले कामयाबी माणी। इंशाअल्लाह जल्द तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो वेंदो ऐं शहर खे ख़ूबसूरत ऐं मिसाली शहर बणायो वेंदो।